फरमायो सिंध जी जेके भी गादियूं सब जो सर्च शुरू साईं साईं मुच्छूं हूंदियूं वॾियूं मुच्छूं घणो करे चंपल नज़र कोन हाली चंपल पर चेहरे में एॾो रोब हूंदो चङनि जा पेर मुझो उस्ताद से मौलवी मोहम्मद ईसा जत रहीमी रहमतुल्लाह अलैहि मुसा गाल कई आऊं साईं वटि वियोसि सो जीअं जो सलाम बरायो साईं यो वाणिल गंजी पई गोद बदल सो वेठा मुझो सलाम कयो तो पाण फरमायो वालेकुम अस्सलाम मौलवी ईसा जत मुखी वरी ताजुब थियो साईं के मुझो नालो कई बुधायो शायद आगे में कई बुधायो पुछो मां के मिला मुझो नालो आमा के कई बुधायो साईं फरमायो जत फकीर अमर जो नालो बुधाए वरी बाबा जो वरी फरमायो हेतरू न्याणियूं हेतरा तो जा पुट जे मौलवी साहब जो मुखा में पूछे विलायत पढ़ी का ना तुझे टी पीढ़ी में बस तुझा माइट गुजरान हिकड़े जो नालो हो फकीर अब्दुर्रहीम ॿियो जो नालो हो फकीर मोहम्मद हुसैन ये ॿई रसूलुल्लाह जी कचहरी में वेंदा साईं जी महफिल हां साईं जो अॻिते ॿुधायो पाण फरमाए पो फकीर अब्दुर्रहीम वटि आया हा कुछ माण्हू त असीं वञूं था वसत हिते पावट कोन असां पासे वसूल थींदो के विदान मतलब समुंड जे किनारे के वरी ॿिए पासे या थर विदान मच्छर घट हूंदो आहे जबल ते विदान जॾहिं जबल वसंदा माल काए विदान ओॾां फकीर अब्दुर्रहीम खे चयो असां माल जानवर काए था वञूं जबल भला दे खबर वसंदो कोन मींहुं पवंदो कोन हीअ अदा मींहुं कोन पवंदो वञो त भले वञो वरी आया फकीर मोहम्मद हुसैन तूं ॿुधाओ कि वसंदो जो अॻे तव्हां जी ॿिन्ही फ़क़ीरनि जी ॻाल्हि हिकिड़ी हूंदी अॼु अवां में इख़्तिलाफ़ आहे अब्दुर्रहीम तो चवे कोन वसंदो फकीर हुसैन तूं चो चवीं त जबल वसंदो ॿिन्ही खे गिरायूं फकीर हुसैन करजी फकीर अब्दुर्रहीम वटि आयो ओ अब्दुर्रहीम हिन खे छो ॾिजारी जबल न वञण वस कोन वसंदो मींहुं कोन वसंदो फकीर अब्दुर्रहीम चयो पाण ॿई मदीने जे साईं जी महफ़िल में वेठा हुआसीं हिकिड़ो शख़्स आयो जबल जो उन चयो साईं हिन साल जबल न वसाइजो असा टमाटा बसर शौक़ सां कया आहिनि इन जे करे वसंदो त इहो फसल ख़राब थींदो साईं फरमायो कोन वसंदो वञो कम कयो पोइ कोन ॿुधावा इहे लफ़्ज़ साईं जा फकीर हुसैन चयो ओ फकीर अब्दुर्रहीम वाकई सही आहे पर तूं उछी वियो है ॿाहिरि अलाए कहिड़े कम सां मां वेठो होसि त वरी जबल जा ॿिया माण्हू आया चूसी जे करे जबल न वसंदो असांजा माल केॾा वेंदा मदीने जे साईं मुर्की फरमायो हुननि जा टमाटा बसर भी बचाईंदासीं ऐं जबल भी वसाईंदासीं मुलाकात पर सतन पीढ़ियुनि जी ख़बर उन में केतिरा सब ॿुधाईंदो साईं जो मूंखे 30 पीढ़ी ताईं ॿुधाई वरी माण्हू अची विया पर जेको ईंदो नालो ॿुधाइणो कोन पवंदो नालो इलाइक़ो कम ॿुधाईंदो सही मुलाकात जॾहिं वफ़ात जो टाइम आयो 3 ॾींहं जबा हजम अचे जो हजम जो अॼु हला साईं हजम छा कंदो मुंहिंजी दाढ़ी ठाहे मुंहिंजूं मुछूं ठाहे तुझे हेतरा डी याद कोन आयो हेतरा डी याद कोन आयो अज खां 3 ॾींहं पोइ वञी यार सां भाकुर पाइबो वञी यार सां मिलबो हिन जे करे चवां थो त सूरत बुहा रखी वञो बाकी शरीयत मुताबिक़ दाढ़ी मुछूं ठाराई त मक़बर में साईं जो ईंदो त हिन हाल में कीअं मिलबो हाने संदस सुन्नत मुताबिक़ मिलबो किथे कब्र में अज दर्द मां नाहू कयमो
दोस्त दर्दे आस पास जे जियर जानब ना मिली अच जाए कबर जे आस पास लाश मुझो कच दफन दोस्त पंहिंजे तर अॻियां ही जनाज़ो जानी रहे तुझी नजर जे आस पास से मुलाकात रहमतुल्लाह पान कराची हो कराची से मुलाकात बोया के मुला आया तभी के जला समझ माण्हू के घुरायो पटका है वो माण्हू सादा साईं जो आयो साईं के जो साईं तमाम कोन बाबा की बुजुर्ग ॾिसण जड़ा आया बुजुर्ग ॾिसण जड़ा आया पान के वड़े वारो करियो कराची खां सूरत की साबुन जी घुरायो वो साईं के मस्जिद सही सही जो से आनी हो की वो फरमायो साबुन घुरायो सूरत की साबुन जी सूरत की सरफ जी वो भितियूं सब धोई जिता जिता गुजरा वा मस्जिद सभी मशहूर वाक्यो असा जे इलाके बहरहाल मुजादी दोस्तों सिंध जूजे के भी नक्शबंदी गादियों सबूते सबनी जो अगवान सही मुलाकात रहमतुल्लाह अलैह गाल पे कैसी हाफिज मोहम्मद इब्राहिम के थी हज ते इजाजत पर रस्ते में मुझे यार मिलई त उन जी पारत हुजे साईं सा घणो बहस कंदा कोना फकीर हाफिज इब्राहिम हरी चवे तो काने साथी हलिया ईरान जे बॉर्डर भेजा आया सी तो मुख्य थोड़ो पेशाब जी हाजत और खेम मैं उस पेशाब जे इसा तो जबल ते को लाश पियो आ मथा चादर वापस ऐस मुजदा को लाश पियो आए को मुसाफिर जेको गुजारे वियो खबर ना है हुस्न छुआ कफन जमा अचो तो पान पंजो कुछ चादरों कुर्बान क्यों परदेसी मुसाफिर कफन बियो तड़ कराए उसूल कराए मां तो नमाज जनाजा पढ़ाया इनके कफन था दोस्तों ने टाइम भी पूरो चलो किताब भी असा दुआ इन जो नालो आ बख्शिश जो खजानो इन में आन निसोरियो सलात सलात वे सलात जेके सही मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे के साईं करीम से करे त ही मुझे कुर्ब पाण जो जरियो लिख साईं लिखियो पर किताब लिखियो ही अरबी में होने जे करे माण्हू वरतो ही कोने माहौल ही कोन अरबी जो मुझे उस्ताद जाने आले सुन्नत किबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया इन किताब जो सिंधी में तर्जुमो कयो सिंधी में तर्जुमो कयो इन जो हजो रखी 200 रुपया वो 200 रुपया विकरन पिया बियो किताब पे छपजे फजाइल अहले बैत वो सही मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो रिसालो छपजे पियो सही उनके छपराइन पिया दोस्तों इन किताब जो हजियो 200 रुपया ये नौकरी जे होटल में बटे केक बटे दूध पचू चाय घुराए मेहमान जला ये 200 तो हजा विदा पर हे 200 तो सा क़यामत ते रलिया ही किताब वठो पंहिंजे माइटनि जी नियत करे मस्जिदनि में पढ़ियलनि खे ॾियो जेसिताईं किताब पियो पढ़बो तेसिताईं तव्हांजी वॾेरनि खे बि सवाब मिलंदो अल्लाह सी बेड़ो पार फरमाईंदो हे मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे जो लिखियल किताब आ दुरूद जे मथां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो वो मखदूम साहिब रहमतुल्लाह अलैह जो हुजूरी आलमा जेके कब्र मुबारक मजा मुझे सोने सलाम जो जवाब ॾिनो उन आशिक जो किताब जे के खपे तो वो ये किताब खरीद प्यारा मुसलमान भाईरो हाने हाफिज इब्राहिम छा कयो उनके गुस्ल नो कफन पहरायो नमाज जनाजा पढ़ाए जबल के पासे में दफन पान हलिया हज करे आया या घरू घरू छा
फकीर मोहम्मद इब्राहिम दरगाह जो मुरीद मुलाकात चालो यार आम साईं का मुबारकबाद वठी अचो पेरी आयो साईं दरगाह मुलाकात साईं मिलियो हाने अञा का खबर कर पुछो ये जो ॾिठो न आपे जे वाह रे हाफ़िज़ वाह रे हाफ़िज़ वाह रे हाफ़िज़ वाह वाह जो कम आवे अल्लाह केड़ो कम कयो के भला वो तवा जो चयो मुजो दोस्त साईं समझो चलो वाह वाह मुखे तो कोन मिलियो कुछ साईं फरमायो फकीर मिले ही नहीं जनाज़ो कयो ते मुलाकात जनाज़ो कयो करी हां ईरान के बॉर्डर ते हिकड़ो मुसाफिर हो उनके तो पासा कफन में करायो मुसलमानो सी जी इहो ही तो मुजो मुरीद हो मुजो दरगाह ते आयो मूट सो वापस थियो मुखे चेसे ने वञा पियो हयात जे भरोसो न आहे कुराड़ो मुर्स आया जे मरी वञा त मुजी दिल जी ख्वाहिश त आखिरी गुस्ल मुखे हाफिज़ कुरान दे मुजी नमाज जनाजा हाफिज़ कुरान पढ़ाए इन जे करे मु ॾिठो पे त ही इच गुज़ारे वींदो अमा जे रस्ते ते हुंदो मु तोखे पार त कई इन जवान जी नमाज तू पढ़ाए जा गुस्ल सूर जा जो तू हाफिज़ कुरान हाफिज़ कुरान जो दर्जो आम मानू जेला कुरान खानी थींदिया आम मानू जेला हेड़ो जलसो थींदो आ मुजा अज़ीज़ दोस्तो उते त असा उम्मीद कंदा आहियूं त यार असा जो भलो थींदो हुनजो पर हेड़न जवानन जी महफिल में ईंदे न हो त अॻे ई तरिया पिया असा खे तारीफ़ अल्लाह वारन जी महफिल में उर्सन में ईंदा आहियूं त खुदा वारा दफ्तर खणी अची वेंदा नाला लिखंदा क्या मैं जड़ी दफ्तर पेश कंदा अल अखिल्ला यौमा इज़न बअदुहुम लिबअदिन अदू इल्लल मुत्तकीन ओ जिते क्या मैं जड़ी हारे अवां जा माइट हथ कढी वींदा अवां जा दोस्त अहबाब छॾे वींदा उन ॾिहारे अल्लाह वारा अवां खे ॻोल्हे ॻोल्हे बख़्शराए जन्नत भेरो पिया कंदा बेटा ऐसा फरमाए तो वे वाण तल जेके वेही था जानल न वे साण दियल मता वेही वेल वञाई हल साण तल जेके हली था जानल न हल साण दियल मता हली हाल वञाई कदर वारा कदर कल अदा कलम जमजे हथ में अंग मटाए अगिया परिवारे ब्याल खल पनू सो पारीन जही में मिलन मोहम्मद जो अल्लाह सही सही कबला मालिक वारन जी रिज़्क़ रोज़न के वधाए जेके हर साल पंहिंजे माइटनि सां निभाईंदा या वॾी ॻाल्हि साईं शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो जवान आयो अर्ज़ की साईं हर साल माउ पीउ जो ख़त्मो कराईंदो आहे उर्स हिन वारे पैसा ग़रीब थी वियो आहियां हाणे छा कयां तूं आलम में मूंखे ॾिस कर्ज़ खणा साईं फरमाए कर्ज़ न खणी पो साईं फरमान ये कर हींअर ताज़ा ताज़ा गिदरा लथा हिंदुस्तान में उहे गिदरा वठी बटे विराए चइसि एतिरा बि नौकर साईं फरमायो वञ बाज़ार में जेके माण्हू गिदरा खाई खलू उछलाइनि उहे खलू मेरे धोई साफ करे जिते गड्डो बदल ॾिसी त उनखे खारा घोड़ो बदल हुजे उठ हुजे को बि जेको हिननि खे खाईंदो हुजे उन्हनि खे वञी खारा नियत कर त अॻे मूं माण्हू खाराया अॻे इंसान खाराया हाणे मां ऐ रब हिन सासी जानवरनि खे पंहिंजे अम्मा जी ख़ैरात पियो खारायां सवाब मुंहिंजे अम्मा बाबा खे मिले राति जो सुतो पियो हो उन जवान
जो बयान आ तो ख्वाब थो दिसा मुझी अम्मा मुझो बाबो कब्रन खां बाहर वेठा कितरा प्या खाइन पर खुशबू सनन पंधन ते पई अचे पुछो मान अम्मा बाबा हे कितरा किथा आंदव चवण लगा पुट अल्लाह तुझो भलो करे तो खलू विरायू खुदा उन खलन जे सदके असा के बिहस्त जा कितरा खाराया खुश नसीब मानू जेके मां पी के याद कन था दा चालिया उनजा उर्स कन था मां पी के वास्ते दुआऊं था कन वल्लजीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लजीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान अल्लाह से पर मुजा हबीब तमा फिक्र न कयो पुछा जेके रहंदा न जियरा कोई जने हथड़ा खरंदा ए अल्लाह असा के माफ कर ए असा जे अगेन मुसलमान के हल्या उन्होंने के माफ कर मां एड़ो सखी रब आया जो बिन्नी धुरन के हक में दुआ के कबूल फरमाए दुआ के कबूल फरमाए ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अमा जे खिदमत में भी अर्जा अमा पंहिंजे मां पी की दुनिया में चेरा त खिदमत अदा ये उहे मां पी जो हलिया वेंदा न पोजो के खबर रात जो आधी रात जो लाड़काने खांच घर जे बाहर सड कर जे अम्मा जीरिया न ज़ाल अग्नि सड जी न पुट दीदा जी जो आवाज इंदो त कुरानी जी जल अम्मा जो जी पुट जी ओ मुझा प्यारा दोस्तों हलिया वेंदा तने जी के पे सिक जी जी पे सिक दे खिलायो थे जल से खिलायो जन से रुआरे हल्याव्या मिठा मोर मानू सारे हल्याव्या रजा साण रब जे थिया से रवाना परे प्यार बारल अल्या सुताना सुती सूरवारी प्यारे हल्याव्या ओ मिठा मोर मानू विसारे हल्याव्या मोहम्मद खान मंज़ल उन्हनि पई जीमानी ॿुधाया छरोई उन्हनि जी कहानी हयातीअ जा ॾींहड़ा गुज़ारे हलिया विया ओ मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया अब्बा मानी खाई पो वंजो लंगर कयो तवा जलाए बस पितई बे होता है मानी मिलदी बमिसरा सलात सलाम जा दुआ करो सबई दुआ करो अल्लाह जे कामिल वली जे उर्स में आए हूं अजे बख्श जो टेम अब्बा जला दुआ करो पजे अब्बे अम्मा बच्चन जला दुआ करो खैरुल बशर पर लाखों सलाम लाखों दुरूद लाखों सलाम आला से आला तेरा मकाम सब अंबिया का तू है इमाम सब अंबिया का तू है इमाम सब औलिया है तेरे गुलाम खैरुल बशर पर लाखों सलाम लाखों दुरूद लाखों सलाम इतना करम तो फरमाइए मक्के में हमको बुलवाइए मदीने में हमको बुलवाइए हाजिर यहाँ हैं जितने गुलाम
खैरुल बशर पर लाखों सलाम, लाखों दुरूद और लाखों सलाम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या हय्यु या क़य्यूम रब्ब, या अल्लाह या रहमान। बिरादरम साईं हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना साहब मदजिलहुल आली संदस घर बातन पुटन अकीदतमंदन शागिर्दन तुझे भला रे बानी हाफ़िज़ कुरान हाफ़िज़ जे उस्ताद साईं हाफ़िज़ अताउर रहमान अल मारूफ से हाफ़िज़ अलादीन चन्ना साहब रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक मल्हायो तो जेको इख्तिताम के पतवार सुबह का हले तो ऐ अल्लाह हे विरद वज़ाइफ हे नगर नियाज़ हे जलसा हे कचहरी कुर्ब वारी ये सब या अल्लाह पंहिंजी दरबार में कबूल कर। पोइ हिननि जो सवाब मदीने जे मीर जी बारगाह में कबूल फरमा। साईं जा वालिदैन साईं जो आलपा अज़वाज मुतहरात असहाब सगुरा ताबीन तबा ताबीन जमी मशाइख़ निज़ाम जमी उलमाए किराम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जी दरबारों में ही सवाब कबूल है। अल्लाह से को खासन खास हाफ़िज़न जे उस्ताद साईं अल हाफ़िज़ से अताउर रहमान चन्ना साहब टोकरी वारा रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी दरबार में कबूल फरमा। वो साईं जा वालिदैन साईं जो आल साईं जा शागिर्द अकीदतमंद टोकरी मां जेके भी गुज़ारे विया मर्द औरतूं मुसलमान या अल्लाह उन्हनि सभिनी जे रोहन खे हिन सवाब में शामिल फरमा। या करीम रकब से हाफ़िज़ साहब जा दर्जात बुलंद फरमा। संदस उस्तादन जा दर्जात बुलंद फरमा। संदस मशाइख़ जा दर्जात बुलंद फरमा। संदस से लगायल गुलशन मदरसो या अल्लाह संदस घर बच्चा बार क़यामत तोणी आबाद इशाद मिलनी मर्ज़न कर्ज़न मुसीबतन आफ़तन शामतन बलान का बचाए। या अल्लाह सही ये वे जवान जिन जे सीनन में तुझा 30 सिपारा महफूज है इन्हनि के कब्र दी मिट्टी भी नथी खाए भेजी नथी अचे पर कफन ते में मिट्टी जो निशान नथो लगे। ऐ अल्लाह इन्हनि बरकत वारे जवानन जे सदके असां जेके भी आया आयो संदस उर्स में असां जा बेड़ा पार फरमा। असां जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। बीमारिन मुसीबतन आफ़तन शामतन बलान का कुल आलम इस्लाम दे मुसलमान जो खैर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदना मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि व सल्लम। अल्लाह साईं असां जो प्यारो प्यारो साईं हिन ई काबिनत जो गुल हो जंहिंजो नालो साईं गुल हसन। ऐ अल्लाह अज हिन महफिल में नजर नथो अचे असां दुआ था कयूं साईं जी कब्र के जन्नत जो बाग साईं जी अमर ते बरकतूं रहमत ऐं संदस मदरसो मस्जिद शागिर्द या अल्लाह ओड़ो पारो आबाद हेला साईं असां जा हाफ़िज़ मोहम्मद रांझन ऐं अल्लाह इता असां खे मोहब्बत जी खुशबू थी अचे इन्हनि जे लाइ दुआऊं था घुरो त इन्हनि जो सायो तां देर क़ाइम ऐं दाइम रखे। ऐ अल्लाह पाक इनके सेहत यारी जिंदगी अता फरमा दराज उम्र अता फरमा। कुल आलम इस्लाम जो मुसलमान या करीम रब साईं पीर तरीक़त रब नशे साईं बुढ़ल से दामत बरकातुल आली उनकी सेहत भी दे या अल्लाह उनके मथा बरकतूं रहमतूं वसा खास तौर ते अल्लाह से उनके नेक नरीनू औलाद असां जो भा अदा ज़हीर मेमन साहब उन्हनि जा वालिद साहब हाणे बेजलाई गुज़ारे विया उहे बि सॼी उम्र तुंहिंजे घर जी ख़िदमत कयो। ऐ अल्लाह उन नेक इंसान खे बख़्श कर उन जे सदके असां जे मथां रहम कर। संदस घर पाड़ो बिखरा बार सब आबाद इशाद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि।